नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के केबर में खबर ॾींदा हलूं त केबर लॻो ओॾेरोलाल विलेज ओॾेरोलाल बज़ुर्ग ओलया अलमारूफ शेख ताहिर जो सालियानी अधु जाटी मेलो महमूल मोजब थी गुज़रियो। अधु जाटी मेले में हिस्ब महमूल मोजब दरगाह ते रस्म अदा कयूं वयूं। दरगाह अंदर हुकूमती पाबंदियुनि जे करे मेले में SOP तहत रस्म अदा करे मेले जी रतल तकरीब जल्द खां जल्द ख़त्म कई वई। बुज़ुर्ग ओलया शेख ताहिर उर्फ ओॾेरोलाल जो अधु जाटी मेलो हर साल जे 6 महीने में थींदो आहे, जंहिंमें बुज़ुर्ग जा अक़ीदतमंद वॾे अंग में पहुचंदा आहिनि। जॾहिं त साल में हिकु भेरो बाक़ाइदगी धाम धूम सां ओॾेरोलाल जो मेलो बि लॻंदो आहे, जंहिं पूरी दुनिया समेत हिंद सिंध समेत पूरी पाकिस्तान मां अक़ीदतमंद हिन मेले में शिरकत कंदा आहिनि। जॾहिं त हिन बुज़ुर्ग जो हर चंड ते बि मेलो लॻंदो आहे, जंहिंखे लाल जो मेलो बि चयो वेंदो आहे। हिन बुज़ुर्ग ओलिया ते हिंदू मुस्लमान पंहिंजी पंहिंजी अक़ीदे मूजिबि हिन दरगाह ते रस्मूं अदा कंदा आहिनि, जिते केरु कंहिं सां बि नफ़रत न कंदो आहे। सभु गॾिजी अमन मोहब्बत ऐं प्यार सां इहे रस्मूं अदा कनि था। ओॾेरोलाल जी अधु जाटी जूं रस्मूं बि उन तरीक़े सां अदा कयूं वयूं। हिन दरगाह ते हिंद सिंध खां वठी सॼे दुनिया मां अक़ीदतमंद अचनि था, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त हिन अज़ीम आलीशान किले नुमा इमारत जी सार संभाल लाइ कंहिं बि उपा न वरिता आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।